अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजे भाउ कासिम खे हथ करे वठंदो? छा हसीना बेगम हाणे कासिम खान खे आज़ाद करे छॾींदो जाबिर खान जे चवण ते? छा रूंडो आख़िरकार सिरकू खे भड़काईंदो जाबिर खान जे खिलाफ? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट ॾींदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो सलाह ॾे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियां, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां जाबिर खान जो घणो परेशान हूंदो। हू हाणे पंहिंजे भाउ खे ॻोल्हण लाइ ॿाहिरि निकिरी पवंदो। हू पंहिंजे सहतारियुनि खे चई छॾींदो त तव्हांखे हाणे ॾींहुं राति हिक करे इन कासिम खे ॻोल्हणो आहे। ईअं न थिए हसीना बेगम जेको मारे भाउ खे मारे छॾियो हुजे ऐं मुंहिंजे अंदरि सां जेको आहे हसीना बेगम को न को कमु ज़रूरु कहे जॾहिं हू मूंसां ॾाढे पियो ॻाल्हाए। जाबिर खान जा साथी जाबिर खान खे चवंदा त बसि जाबिर खान तूं परेशान न थी, अलाह कंदो त जेको आहे हसीना बेगम ईअं न कंदो ऐं हसीना बेगम कॾहिं बि तोसां धोखो न कंदो। जाबिर खान चवंदो त मूंखे हसीना बेगम जे मथां का बि भरोसो न आहे, छो जो हू आख़िरकार रोंडे जी भेण आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे हाणे कासू खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे तूं पंहिंजे भाउ मां आसरो लाहे छॾ त हू तोखे मूं मां आज़ाद कराईंदो। हाणे तूं आज़ाद कॾहिं बि न थींदे ऐं मां तोखे अहिड़ो त सबक़ सेखारे ऐं तोखे तड़पाए पोइ हिते मौत ॾींदुसि। तोखे आज़ाद करण वारो कोई बि न आहे, न ही तुंहिंजो साथ ॾियण वारो कोई बि आहे। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे, मां तोखे कॾहिं बि आज़ाद न कंदुसि। कासू चवंदो त हसीना बेगम तुंहिंजो भलो इन में त तूं मूंखे जेको आहे इन तॾहिं ते मारे छॾ जीअं मां जेको आहे आज़ाद थी न सघां। अगरि जेकॾहिं मां आज़ाद थी वियुसि पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। पोइ मां बि तोखे अहिड़ो ज़लील ऐं ख्वार कंदुसि जो तूं आख़िरकार मजबूर थी करे पाण फाही ॾेई छॾींदे ऐं पोइ पंहिंजे पाण खे मारे छॾींदे। हसीना बेगम चवंदो त सिकू खे मां फटकाईंदुसि, सिकू बि जेको आहे तुंहिंजे भाउ का जाबिर खे मारे छॾींदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे सिकू खे ईअं त फटकाईंदो, सिकू आख़िरकार मजबूर थी करे रूंडे खां सभु वास्ता तोड़े छॾींदो ऐं रूंडे खे चवंदो त अॼु खां पोइ जेको आहे तूं मूंखे इहे कूड़ा दिलि सां न ॾे। मुंहिंजे अंदरि सां जेको आहे तूं ऐं जाबिर खान ॿई मुंहिंजे भाउ जा कातिल आहियो। अगरि जेकॾहिं मुंहिंजा कातिल न लभंदा, भाउ जा कातिल न लभंदा त पोइ मां मजबूर थी करे तव्हांजे मथां हथ खणंदुसि ऐं पोइ तव्हांखे मारण जी कोशिशि कंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी खे पसंदि असां कॾहिं नाले जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।